हक़ा ज़हमतना इबादत समझी बुलंद आवाज़ सां सलवात अऊज़ु बिल्लाह وأوحينا إليهم
इकाम सलात व ईता ज़कात व कानू लना आबिदीन। बुलंद आवाज़ से सलवात आले बारगाह इलाही में दुआ है तमौला उस्ताद साईं जो ही तब विचार बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। मौला ने वाज़ेन इंजाजी के अज़ीज़ और क़ारिब नरूमीन अंजाम दहलाया। मौला ने जी आमाल खैर में ज़रूर फरमाए। इल्हाम बदौलत ज़मार हुसैन बख्श शेख बीमार इंजाजी के अज़ीज़ और क़ारिब बानियान जा पवांजा असांजा बीमार मौला उनके सेहत कामिला आजिला अता फरमाए। मौला असांखे ज़िंदगी भर कॾहिं न कॾहिं मोहताज न बनाए। मौत खां पहिरियां हरम हुसैन जी ज़ियारत बार बार नसीब तमाम दुआउनि जी क़बूलियत लाइ सभई गॾिजी इबादत समझी सलवात आले कुछ दोस्त पढ़ो था कुछ न तव्हांजो बि ॾोह न आहे काफ़ी टाइम थी वियो आहे पर जीअं अहल बैत दुरूद जे क़ाबिल आहिनि ईअं ज़हमत न इबादत समझी बुलंद आवाज़ सां सलवात आले तव्हां यकीनन मूंखां वाक़िफ़ हो ॻाल्हाईंदो त मां तॾहिं पढ़ंदुसि जिन ॻाल्हाईंदो त मां पियो पढ़ंदुसि जिन पढ़ी आहियां इहे आख़िरी आहे जेका मुंहिंजे साम्हूं आहे पढ़ी आहे छो जो मां इन अक़ीदे जो मालिक आहियां त ज़िक्र अली में का ज़बान में ख़ामोश न रहंदी आहे। जेका आयत पढ़ी आहे गुफ़्तगू जो उनवान फ़ज़ाइल ऐं मसाइल तां असांजो चोथों इमाम आहे। इरशाद ते असां इन्हनि खे इमाम बनायो आहे जेके असांजे अमर जी तबलीग ऐं हिदायत कनि था ऐं असां हुननि ॾे सुठनि कमनि जी वही कई आहे जेके नमाज़ पढ़नि था ज़कात ॾियनि था ऐं इहे ई आबिद हुया ऐं आहिनि। फौरन भी आया था वजअलना आइमतन यदऊन इलन्नार। ॿिया अहिड़ा इमाम भी आहिनि जेके माण्हुनि खे जहन्नम ॾे छॾनि था। यानी क़ुरान जे मुताबिक़ ॿ इमाम हिकु जन्नती इमाम ॿिया जहन्नमी। हाणे बाशऊर इंसान खे घुर्जे जिनके अल्लाह अकुल जड़ी नेमत ॾिनी आहे त उहो कट कंहिंजे थो लॻे आया जन्नती इमाम जे या जहन्नमी इमाम। तक़रीबन 14 तफ़ासीर में जुमला मिलनि था। कायनात जे नबी सवाल कयो मौला क़ुरान में ॿिन्हिनि इमामनि जो ज़िक्र आहे हिकिड़ा जन्नती हिकिड़ा जहन्नमी फ़र्क़ु कहिड़ो आहे त हे जन्नती आहे हे जहन्नमी आहे। अञा जंहिंजा हथ ॿधल आहिनि जंहिं चुप जो कसम खयो आहे कायनात जे नबी जा जुमला आहिनि त हिकु मीज़ान अहिड़ी तो तव्हांखे ॾसियां ख़बर पइजी वेंदी त हे जन्नतियुनि मज़ा हे या जहन्नम मज़ा आहे। आवाज़ जे मई इल्ला अखी अली इब्न अबी तालिब फहुव इमामुल जन्नह व मन यबअदकुम अन अली फहुव इमामुन नार। जेको अव्हांखे अली जो रस्तो ॾसे इहो जन्नती इमाम आहे। जेको अली खां परे करे पाण बि जहन्नमी आहे त नज़र बि जहन्नमी। नारो अचे वक़्तु थो जवाब ॾियण में तव्हां ईंदा की भई जबरन करे हाय या त हणण जे हणण जो जवाब सही आहे। मौला जेको अली इब्न अबी तालिब जो रस्तो ॾसे उहो जन्नती जेको अली खां दूर करे जहन्नमी।
नबी चवंदो त जन्नती इमाम जूं 14 सिफ़तूं पोयां दोस्त इहो तुम त चवां त ज़ोरी ॻाल्हि आहे पर कुझु वठो जन्नती इमाम जूं 14 सिफ़तूं ऐं जहन्नमी इमाम जूं 3 निशानियूं हुआ निशानी हुआ सिफ़त हमेशा भले में होंदी आहे निशानी भले में होंदी आहे भिले में मौला कहिड़ियूं निशानियूं जहन्नम जो आवाज़ जे अल अमल हुवल काज़िब जहन्नमी इमाम जी पहिरीं निशानी आहे त उहो रुॻो कूड़ मौला कूड़ कीअं आवाज़ अचे मनज़ाम जेके तारीख़ देने में आवाज़ अचे मनज़ाम अन्नहु युहिब्बुनी व यबग़ज़ अख़ी अली इब्न अबी तालिब वहुव काज़िब व मलऊन जहन्नमी इमाम सचो न हूंदो कूड़ो मौला कूड़ो ज़बान ते कूड़ आवाज़ अचे न जेको मुंहिंजो सदाए ऐं अली सां दुश्मनी रखे इन खां वॾो न को कूड़ो हूंदो न को लानती हूंदो आहे हाय अली पहिरीं सिफ़त जहन्नमी इमाम कूड़ो ॿी हुवल काज़िब जहन्नमी इमाम चोर हूंदो हक़ खाईंदो लुटींदो खसींदो मौला कंहिंजो हक़ आवाज़ अचे मन कसब हक़ुल शरीफ़ जेको कंहिं शरीफ़ जो हक़ खाए चोर तवजो थो चाहियां भई हथ बुलंद करे हाय अली मौला जो बेहतरीन मदरसा असांजी उते बि दुआ आहे मौला हिते बि मौला असांजे भाउ जी अञा कुझु काल में इज़ाफ़ो करे तवजो आहे मां लहंदुसि त पोइ मुंहिंजो भाउ पढ़ंदो तो तव्हां ॻाल्हायो मूंखे जेको करिणो आहे मां पढ़ंदुसि अदा थी असांजो इमाम जन्नती इमाम ऐं जहन्नमी इमाम जहन्नमी जी पहिरीं कहिड़ी निशानी कूड़ो हूंदो ॿी निशानी चोर हूंदो मौला कहिड़ो चोर आवाज़ जेको कंहिं शरीफ़ जो हक़ खाए चोर आहे इहो इमाम नथो थी सघे ते हाशिम बहरानी जुमिलो लिखियो त इन अली सय्यदुल शुरफा मन वसब हक़ अली बिन अबी तालिब फहुवल गासिब जेको शरीफ़ जो हक़ खाए चोर आहे ऐं अली शरीफ़ न बल्कि शरीफ़नि जो सरदार आहे जेको अली जो हक़ खाए कल्ह बि चोर हो त अॼु बि चोर जेको भी कंहिं शरीफ़ दादी ते ज़ुल्म करे जेके तारीख़ तारीख़ सां लॻा जेको कंहिं शरीफ़ मज़लूम ते ज़ुल्म करे वो ज़ालिम आहे अल्लाह जा नबी अञा हिनखे थोरो खोलियो इब्न अब्बास जॾहिं सवाल कयो मौला केरु ज़ालिम आवाज़ अचे इन फातिमा बिनती व क़ल्बी व नूर ऐनी फातिमा मुंहिंजी अखियुनि जो नूर आहे फातिमा मुंहिंजी दिलि आहे फातिमा खे ॾिसी मुंहिंजो हाउ थधो थींदो आहे मन ज़ुल्म अलैहा फहुवल ज़ालिम मन ग़ुस्ब हक़ा फहुवल ज़ालिम जेको बि ज़हरा जो हक़ खसे इहो कल्ह बि ज़ालिम हो अॼु बि ज़ालिम आहे मन अर्ज़ वजअलहा ऐं ज़हरा मरण ताईं जेको मोह मोड़े दुनिया हुनखे सचो चवे त चवे पर कल्ह बि कासिब हो त अॼु बि मौला जन्नती इमाम जूं आवाज़ अचे 14 निशानियूं जन्नती इमाम जूं 14 निशानियूं 14 गुण पढ़ा हिकु या ॿ अल अवल जन्नती इमाम जी पहिरीं निशानी आहे हुवल्लज़ी यक़ूल जवाद जेको सखी हूंदो जन्नती इमाम कंजूस न हूंदो सखी हूंदो ऐसी के लुकमो न खाईंदो जैसी नहीं मोहल्ले में शहर में का बेवा बुकते हुजे जनाबे उम्मे कल
मज़लूम थी चवे बाबा अली जनेसी के लुकमो न खाईंदा जिसी ने कूफे में यतीम ढो करे मांगी न खाईंदा जी चाचे नारो आयो आई भई दे वला करे हाय वाली माउने दी जुमला पढ़ा मन कतब फज़ाइल अली इब्न अबी तालिब गफ़रल्लाहु ज़ुनूबहु अन ऐदीह जे अली जो फज़ाइल हथ सां लिखियो अल्लाह हुन जे हथनि जा गुनाह माफ़ करो वमन समिअ फज़ाइलहु गफ़रल्लाहु ज़ुनूबहु अन उज़निह जे अली जो फज़ाइल ॿुधो मौला हुन जे कननि जा गुनाह माफ़ करो वमन ज़कर इस्म अली इब्न अबी तालिब जे ज़बान ते अली जो नालो आंदो अल्लाह हुन जी ज़बान जा गुनाह माफ़ कंदो वमन वजद अली इब्न अबी तालिब तहरा नसबहुम जंहिंजी दिल में अली जी मोहब्बत ईंदी आहे अल्लाह हुन जे नस्लनि खे पाक बनाए रात नालो हणण जे हणण था त जीअं असांजो चाचो हणे थो ईअं ॿई रंग करे हाय दरी जन्नती इमाम सखी हूंदो हिकिड़ी ॻाल्हि अछे इमाम खां मोहम्मद इब्न मुस्लिम सवाल कयो मौला मल फर्क़ु बैन ख़ातिम ताई व बैन जद्दुक अली अली बि सखिया पर हातिम ताई बि सखिया कहिड़ो फ़र्क़ु आहे इहा इल्लत जो अली बाबा बुख ते बचनि खे सुम्हारींदो पर कंहिंजे अॻियां हथ टकींदो न मौला पुछे थो छा में हातिम ताई मशहूर चए थो मौला कौन लहू अरबईन अबवाबन हातिम ताई जा 40 दरवाज़ा हूंदा साहिल खे हुतो बि ॾींदो हो हुतो बि ॾींदो हो हुतो बि ॾींदो हो मौला ॾिसी चए थो मोहम्मद बिन मुस्लिम यानी हातिम ताई साहिल खे एतिरो ॾींदो हो जो हो वरी ॿिए दर्जो मोहताज थींदो हो इन जद्दी अली कान योती ला याता जो अपना मुदादो अली चइबो ई उन सखी खे जेको न कंहिंखे इहे मिटी मां सोन ठाहे ॾींदो हो त ज़िंदगी भर हुन जूं ज़िंदगियूं ख़तमु थींदियूं हो अली जी अता फुटी न सघंदी ॿी निशानी कौन आबिदन सखी इमाम हूंदो ऐं जन्नती इमाम आबिद हूंदो मंसूब आहे 38 हिजरी में विलादत की है इमाम की शैतान जे हराम में हदी गरीब मां नाची जेके हर में अली ने वेही करे ॿ लिखिया साहिब बिदाया वल निहाया ऐं साहिब अल मारफ लिखनि था कौनत उम्महु सिंधिया ज़ैनुल आबिदीन इमाम जी अमड़ सिंधियाणी आहे मौला या सिंध छा आहे अच्छे इमाम जा जुमला सिंध असांजे मुहिबनि जी ज़मीन आहे सिंध असांजी पसंदीदा ज़मीन आहे सोचे उते असांजो एहतराम आहे असांजे बच्चनि जो एहतराम आहे अॼु बि इहा इल्लत जो सादा जो एहतराम जेतिरो सिंध में आहे ॿियनि किथे न हूंदो मौला सिंध छा आहे जुमला मिलनि था हाणे ही जुमला उसूल काफ़ी जो मोकिलियो दावा सोचे सब खां अव्वल जिब्राईल जंहिं ज़मीन ते लथो आहे उहा ज़मीन सिंध जी आहे इन जिब्राईल जिब्राईल आम सां काथे आत्मा पेर सां 5 नहरूं वहायूं सिंध जी सरज़मीन ते लहो दरिया मेहरान जो निशान ॾे मौला पुछंदा मौला या दरिया मेहरान कंहिंजी आहे अॼु ख़बर पवंदा त दुश्मन ज़हरा इन नहर मां केतिरो बि पाणी खणी मुंहं खे हणे हथनि खे हणे पर न को नूर ईंदो न को नीमक ईंदी मौला हिकिड़ी आवाज़ सोचे हीअ बहर जद्दी ज़हरा दरिया मेहरान हक़ महबूबी ॾाढी ज़हरा जो मई या कौन मिनहा मां जेको हिन मां पाणी खणे इदा कौन मुहिबीना फलहु हलाल जे पाणी पीअण वारो असांजो आहे अली वारो आहे ज़हरा जे मञण वारो आहे पीअण बि हलाल वञी काहिण बि हलाल
पियण भी हलाल वनी काइम हलाल वैदा करबना दायना फलउ हराम पर जेकॾहिं दिल में दुश्मन ज़हरा है या दिल में ज़हरा जे दुश्मन जी मोहब्बत अथसि इन मां पाणी पियण भी हराम अथसि वनी कहण भी हराम अथसि मौला अगर को ज़ोरी खणे मौला चए त पोइ पाणी ॻाल्हाए तो अला तस्तहीना हया नथो अचई पी महर ज़हरा थो दुश्मनी ज़हरा सां तोखां वॾो को निमक हराम थी शहर मानो मदीने में आई अच्छा बढ़िया गाल भी पाण चवंदी भई तो दखल नबी फी बैती जिथे मां निंड में ॾिठुमि त अल्लाह जो नबी मोहम्मद मुस्तफ़ा असांजे घर में दाख़िल थियो जॾहिं त बीबी जा वालिदैन दीन इस्लाम ते न हुया लेकिन वाहिद बीबी आहे जेका विलादत खां बाद में अक़द इमाम हुसैन थियण ताईं बुत खे कॾहिं झुकी न जॾहिं अल्लाह जो नबी दाख़िल थियो एतिरो चेहरे में नूर अथसि मां पुछियोमांसि अल्लाह जा नबी कंहिं ॾे आया हुआ मां मोहम्मद तो ॾे आयो आहियां मां तुंहिंजो अक़द पंहिंजे पुट हुसैन सां पढ़ी छॾियो आहे जॾहिं मां चयोमांसि लैसत अला दीन को मां तव्हांजे दीन ते ई न आहियां नबी तो चए इन अल्लाह ख़लक़तु बिल इब्नी अल हुसैन छा भी कर अल्लाह तोखे ख़लक़ भी हुसैन लाइ कयो आहे ज़मीन आसमान ख़त्म थी सघे थी पर मोहम्मद जा लफ़्ज़ ख़त्म नथा थी सघे जॾहिं बीबी मदीने में आई अचवट नूर अन वजहा बीबी जे चेहरे जो नूर मदीने जे गलियुनि में पहुतो सभई ॾिसी हैरान थिया कहिड़ी बीबी आहे बीबी चई मां का आम मस्तूर न आहियां मां हिकु दफ़ो दीदार मुस्तफ़ा कयो आहे हिन इलाइक़े वारो जे हिकु दफ़ो मोहम्मद खे ॾिठो त एतिरो चेहरे में नूर आयो जो मदीने जे गलियुनि में पहुतो जेके गॾु रही बेदीन का रहिया आहिनि तो वॾो को बदनसीब थी नथो सघे हाणे हिकिड़ो ताजुब नाम वटि अमदा मां कॾहिं कॾहिं नालो न आहे खयो हुनजो दौर आहे जॾहिं ॿुधे त बादशाह जो धीअर मदीने में आयूं हे बची पहुतो जॾहिं बीबी हुनखे ॾिठो फारसी में चए थी आ इमरोज़ बूद हुरमज़ अगर हुरमज़ पंहिंजे ॾाॾे खे थी चए मुंहिंजे हाथ अहिड़ा मनहूस मूं इस्लाम में ॾिसी इस्लाम को ख़ुदा हाफ़िज़ करे जॾहिं लफ़्ज़ चई त उन साहब खे कावड़ाई चवंदो तूं मुंहिंजी तोहीन कई आहे मुंहिंजी बेइज़ती कई अथई मां ताज़िया न हणंदोमांइ बीबी चए थी मारींदे जंहिंमें ताक़त ई कोन्हे जो हुसैन जे हर मथे हथ रख बीबी हिकिड़ो जुमिलो चयो तो इज़्ज़ मन तशा तो ज़िल मन तशा छा बि कर जेका हक़ीक़त आहे उहा लिकी नथी सघे अल्लाह तुंहिंजो चहिरो इहो मनहूस बनायो आहे जो को बि ईमानदार तोखे ॾिसी नथो सघे हाणे काइनात जे नबी जी हदीस आई या अली ला युहसदुक इल्ला कसद क़ल्बहु व असवद वजहु अली जंहिंजी दिलि में तूं हूंदे हुनजो चहिरो चोॾी जे चंड वांगुरु चमकंदो आहे अली जंहिंजी दिलि में तुंहिंजी दुश्मनी हूंदी आहे अली केतिरो बि महटे पर न हुनजे चहिरे में नूर ईंदो न हुनजी दिलि कॾहिं सॼी थी सघंदी जन्नत वाले इमाम जी अल्लज़ी यंतकुल हक़ जेको कंहिंखां ड्रिजे न सच चई हाणे जॾहिं असां तव्हांजो चोथों इमाम शाम में दाख़िल थियो मां इलाही मौज़ू खे छॾे करे ॿ टे जुमिला बस शाम में मौला जॾहिं आयो हीउ लॻी मथे वेठो आहे हिन चपन में का मौला जी गुस्ताखी कई मौला तव्हां बि ॾिसी करे चयोसि तो तूं मतां जी तो हिते ॻाल्हायो आहे असांजे लाइ को तारीफ़ मशरिक़ में करे असां मग़रिब में हुजूं त ॿुधंदा अगर को तौहीन करे भली परे केतिरो न हुजे असां को परे को आवाज़ हूंदो ई कोन्हे जेको इज़त असांजी आहे
तो जो चाहे ॿ टे जुमला जे अञा ते चुप कया ही जुमला हुन जे लाइ जेको इज़त असांजी आहे तव्हां असांजे साम्हूं कैदी आहे तुंहिंजी इज़त कोन्हे मौला ॾिसजे त तुंहिंजी इज़त आहे अना इब्न मुस्तफा अना इब्न मुर्तज़ा अना इब्न ज़हरा यादि रखजा मां तुंहिंजो कैदी न आहियां मां हुनजो कैदी हा अली अली हूंदो आहे तख़्त ते हुजे तब अली ज़मीन ते हुजे तब अली तुंहिंजी इज़त आहे यादि रखजा इज़ा मा यलअन अलैका इब्नुका अना मा इब्न अली अगर थोड़े अरसे खां बाद में तुंहिंजो पुट इन साॻे तख़्त ते तो ते लानत न कर त मां अली जो खून ई जॾहिं हिनजो पुटु आयो चई तख़्त ते वेह लत हणी चयो कई पंहिंजे मान ते वेहां जिते चोर वेठो हो मां हिन ते वेहां जिते कासिर वेठो हो जिते ज़ालिम वेठो हो मुशीरन वाठन चमचन मुंह ते हथ ॾिनो त ख़ानदान जी बेइज़ती न कर जॾहिं मां छा कयां लो युक़ाबिल अली व औलाद इलज़ी कज़ाब मलऊन जेको अली जे दुश्मन खे तव्हां लानत खां बचाई नथा सघो जेको बि अली या अली जे बचन खे ज़लील करण जी कोशिश कंदो आहे ख़ुदा हुनखे ज़लील अहिड़ो कंदो आहे हर्षता अल्लाह जी लानत ईंदी आहे फर्शता अली ॿारनि जी लानत हैदरी औलाद वॾो जुमिलो मक़सद क़ौम अनिल अशाब ये मौला पहुंचो तो उथी तख़्त तां मौला जो काठनि जे ढग तो उथी तहां सुञा कॾहिं मिंबर ॾिठव कोन काठ जे ढग तो उथी दवर से दुनिया मूं सोची त मुंहिंजी इज़त आहे न उथी मशरिक़ खां मग़रिब जुनूब खां शिमाल पाण बि भॼ वाठनि खे बि भॼाए मां मिसलुक ज़लील वला मिसली अज़ीज़ तहां इज़त जा मोहताज हो इज़त असांजी मोहताज आहे दुनिया सॼी ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पवंदे तो जहिड़ो को ज़लील न मिलंदी मूं जहिड़ो को इज़त मंद न मिली सघंदी हाणे मौला हिनखे हिकु जुमिलो अहिड़ो चयो जो मां त जॾहिं लिखियो मुंहिंजा त थक लथा अलाह करे तव्हांजा बि थक लथा जो नाहे सां काफ़ी टाइम खां वेठा हो जॾहिं हिन खां दिमाग़ में ऐं पंहिंजे हथनि खे का तो हिन जे लाइ हिन 40 खती जो हिकिड़ो उथारियो चयो उथी मुंहिंजा फ़ज़ाइल पूरा पढ़ 40 खती हाणे बि अथव कंहिं ॻाल्हि कड़ी लॻी हुजे त जेको बि पढ़ंदो आहे उलमा जी लिखियल शइ खां ॿाहिरि हूंदो ई कोन्हे पोइ जेको पढ़े आलिम जी लिखियल शइ पढ़े मुश्तहिद जी लिखियल शइ वरी पियो गार ॾे अली वारो पहिरीं ॻाल्हि त गार ॾींदो ई न आहे जेका ज़बान अली अली करे वरी ज़बान गार ॾे पोइ हिन ज़बान खे पाड़ो पटियो न हुजे न वरी गार ॾे जॾहिं जेको पूरो ख़तीब जाली ख़तीब उथियो हिन जा पूरा फ़ज़ाइल पढ़णु शुरू कयईं मौला की वक़्त में मिलाए चएसि थो वैल कयो ख़ातिर बस कर तुंहिंजे लाइ वैल आहे तुंहिंजे लाइ शामत आहे तुंहिंजे लाइ मुसीबत आहे मां मुंहिंजो लफ़्ज़ ख़तमु थियो हिनजी ज़बान उते ख़ामोश थी असीं तंहिंजो मिलनि था जेके शाम में चढ़ा हा उन्हनि जो वॼण रुकिजी वियो ख़ामोशी जॾहिं न छांइजी वई हिनखे ख़ौफ़ थियो हैरान थियो त हाणे अली जो लाल छा थो थिए अना इब्न मुस्तफा अना इब्न ज़हरा अना इब्न मुस्तफा मां अली जो लाल हा मता थी मां तुंहिंजो कैदी आहियां मां अली जो लाल हा अगर हाणे तुंहिंजे जाली ख़तीब असांजी तौहीन कई वउदाए तो अगर मां को दुआ जो लफ़्ज़ पढ़ी छॾियो अगर वेठे तख़्त ते तुंहिंजी जिन्स न मटाए त मां अली जो खून जन्नती इमाम जी करामती आहे अलजी कान साबर जंहिंमें सब्र हो कावड़ गुस्सो अहल बैत बि करे अली अली इब्न अबी तालिब जे चाहण वारो दुख बि कावड़ न अचे गुस्सो न अचे लॻ ॿ अखर चई बि वञे त बि चुप कंदे त इहो ई माण्हू साॻियो अची थो मां माफ़ी बि वठां सीरत अली में इहो आहे अगर कंहिंखे अल्लाह इज़त ॾिनी आहे त तव्हां हुनजी इज़त कयो सड़ो न कंहिंखां मिलनि था जेके असां हसद कंदव
खुदा उनखे अञा इज़त ॾींदो ऐं जेको हसद कंदो खुदा उनखे ज़लील अञा। जेका बि ॾात आहे को रोए थो हुन खां वंड मिलेसि थो, को पढ़े थो हुन खां वंड मिलेसि थो, को जेकॾहिं मुकाम थो ॾिए हुन खां वंड मिलेसि थो। साईं इस्फहानी साहब चवे थो अदादारत जी हैसियत एॾी अज़ीम आहे जो सॼी दुनिया ख़ालिक़ खां ज़हरा जे वास्ते सां घुरंदी आहे। इहा ज़हरा रुमाल खणी तुंहिंजे अॻियां ईंदी आहे, इब्की अला इब्नी अल हुसैन, मुंहिंजे पुट हुसैन ते वस त मां तुंहिंजो ॿोड़ो खणी हुसैन जे ज़ख्मनि खे आम ॻाल्हि न आहे तुंहिंजी हैसियत आहे, अज़मत आहे। कुझु ॾींहं पहिरियां क़िबला जे शेख वहीद खुरासानी जात साहब जहिड़ो मुश्तहिद साईं उते पियो वेहे जिथे मोमिन जुतियूं पिया लाहे। साईं तव्हां हिते चवनि था मोचा महिमान लाहियो, तव्हां हुसैन जा महिमान, तव्हांजो इस्तक़बाल जॾहिं इमाम ज़मान करे थो त मां छा आहियां? तूं असांजी उस्ताद ते एहसान न कयो आहे, तुंहिंजे हिसे जी मुकान लिखियल हिते जा जो हिते जो रहण आयो आहे। हर इमाम जॾहिं बि काई मजलिस या ताज़ीअ जो एहतमाम कंदो हो त कंहिं पढ़ण वारे खे घुराईंदो हो, पोइ वेंदो हो। साईं आलम शाह साहब ज़ैनुल आबिदीन उहो मज़लूम आहे, जुमला मिलनि था अगरि बाज़ार में अचे हा मासूम बच्चनि खे ॾिसी रोए, हंज में खणी चया तूं बि सुहिणो आहे पर मुंहिंजो अली असगर प्यासो मां वियो, मां कॾहिं नचो आहे त है करे रो, ज़ोरी रो, बदबख्त आखिरा जेका हुसैन ते नथी रोए। जुमला मिलनि था मोला बाज़ार में कासाई खे ॾिसंदो पुछंदो एतिरो डस जंहिं आले सां हिनखे ज़र थो करे तेज़ राजा मुटी आहे, चवंदो मौला तेज़ आहे। माना चवंदो जेकॾहिं हैवान खे ज़र करी तकड़ में कजां ताकी हू घणो तड़पे। इहो चई मौला वेंदो चवंदो बाबा मुंहिंजो तोते सलाम आहे, उन खंजर सां तोखे पुठो वियो जंहिं हिक न बल्कि 13 दरबो हलाए पियो। सकीना नंढड़ा हथ भरिजे बि न मार मुंहिंजे बाबे जेको रहियो ई मौला खां पुछे हा तुंहिंजो हिनखे ज़रूरु करणु आयो आहे, छा हिनखे पाणी पीआरो अथई? चवंदो हा मौला 3 दफ़ा घरों हलियो मां पाणी पीआरो। मौला वरी हिनखे मां मंदिर जे अध में पाणी पीआरे, मौला वरी ज़बह करण खां पहिरियों पाणी। करबला ने ॾिसी मौला चवंदो हो बाबा मुंहिंजो तोते सलाम आहे जो तूं उञो मारियो ऐं पाणी जो ढुक थो एॾो मज़लूम इमाम आहे। दुआ जा कलमा था पढ़ो न, अजीब जुमला अस्सलाम अलैक या मज़बूब बिल अस्वात, सलाम उन मज़लूम सजाद ते जेको हिकु दफ़ो न कई दफ़ा बाज़ार में मारियो। मौला कॾहिं कॾहिं अहिड़ो मंज़र थींदो हो, मां बेअदबी सां कॾहिं मसाइब न पढ़ियो आहे, अहिड़ो माहौल थींदो हो मौला बाबे जी साम करे ॾिसंदो या अबी लैतनी कुंत मक़तूल बिअर्ज़ करबला, बाबा शल करबला में कुर्सी वञा हिन जॻह ते माउ जो नाला ईअं न ॿुधा। मौला तुंहिंजी अर्ज़ बस हिकिड़ी ॻाल्हि ॿी अञा ॿुधो। शाम में लॻींदो चवे सफ़ खां अवल अली जूं धीअरूं वठी अचो ऐं बानियूं बाद में पढ़ण वारनि जॾहिं अली अमीर जूं धीअर आहियूं, जुमला मिलनि था बीबियूं ईअं आहियूं जो हिननि हथनि सां पंहिंजो चहिरो ठिकियूं थियूं अचनि, फिज़ा अॻियां रोई चई अली जी धीअ मुंहिंजे पोयां अचो ताकी सभु मूंखे ॾिसनि, तूं कंहिंजी निगाह न पवे। आयतुल्लाह तबातबाई गुफ्तार मुआज़ किताब में जुमलो मिले थो, सॼे सफ़र में चुप रहण वारी ज़ैनब उन महिल ॻाल्हायो जॾहिं यज़ीद महिल हुन चयो त हुसैन बेनमाज़ी
चे थी हया पौंदो अचे कुछ कातल खां जे नमाज़ पढ़ंदे जॾहिं इहे लफ़्ज़ आया इलाही कुझ तो मन हाज़ी इहा ॻाल्हाइण वारी बीबी केरु आहे शिमरलाइन चतो अली जी धीअ ज़ैनब जिन अखि में ॼमड़ो न आयो लहीन वक़्त करे चवे थो ऐं अली क़ुतल अली असांजा मर्द मारिया असां अली जी धीउनि खे मारियो लिलाउद्दीन मौला रोई चवे थो काथे अली जूं धीअरूं काथे शाम में शराबिन जो हुजूम अली वारो बस इन ॾुखनि वारे इमाम खे जॾहिं हुशाम ज़हर ॾियारियो बिस्तर ते कॾहिं साॼे तो तड़पे कॾहिं खाॿे तो तड़पे बाक़ी मौला अॻियां आयो बाबा हुसैन मूंखे का वसीयत कर मौला रोई चए थो कहिड़ी वसीयत कयां बस वसीयत इहा थी त मुंहिंजी धीअ जी पारत हुजे मौला जी न्याणियूं फातिमा टे न्याणियूं मौला ऐं मौला रोई था चवण डॉक्टर मुंहिंजी धीअनि खे वठी आयो मां पंहिंजे आम ते संभालियो सीने ते मां रखां मौला हर हिकु धीअ खे बोसा ॾेई वारनि में हथ विझी त चवे जेतिरो सुहिणो अथव सुम्हो जो तव्हांखे कोई चमाटो ठाहिण वारो न आहे रोई चवंदी बाबा ख़ैर आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे मौला चए थो मिली वठो बाबो लहज़े जो महिमान जेतिरो वेहो कोई तव्हांखे मारण वारो कोन्हे मुंहिंजो सलाम सकीना ते जंहिंखे शंकर कॾहिं हेॾो कॾहिं हेॾो तमाच पियो हाणे रोई चए बि जेतिरो वणी मां बाबे खे छॾे नथी सघां अल्लाह अकड़ मौला चवे थो बाबा तोखे दफ़न किथे कयां छा नाने नबी सां गॾु दफ़न कयां मौला रोई चवे थो न बाक़िर बचड़ा मूंखे ॾाढी ज़हरा सां गॾु दफ़नाइजा बाबा नाने सां छो कोन मौला हिकु जुमिलो चयो आहे बाक़िर लाल हिनजे लाइ जो तो वटि को अब्बास जहिड़ो भाउ कोन्हे ज़ैनब जहिड़ी का भेण कोन्हे बाबा छो मौला रोई चवे थो जॾहिं चाचे हसन खे खणी विया हा एतिरा तीर लॻा हा जो ज़ैनब तीर कढे बि पई बकिया जे मुंहुं गरजे बि अम्मा हली आ ॾिस तुंहिंजे नफ़ीस मिज़ाज हसन खे केॾा तीर आया अल्लाह अकबर जुमला मिलन का फर्क पाए इमाम की ये उल्टी आई बस जुमला मिलन दा उल्टी खून जा जुमला मुंह किथे न पड़या जने उल्टी आई मौला जो टई न्याणियूं पानी जो थां खणी आए बाबा पानी पी अज भी देखने के धीअ जे साम्हूं पीउ खे हिॾकी ईंदी आहे धीअ थोड़ी मानी पई न खाए मानी खे छॾे चवंदी आहे बाबा जल्दी कर पानी पी तुंहिंजी हिॾकी बर्दाश्त नथी टी न्याणियूं पाणी खणी आयूं मौला टिनिनि खे ॾिठो पाणी वठी करबला ॾे मोह करे जॾहिं मां घुरियो त न आहे तव्हां टई डोड़ी पाणी खणी आयूं हो मुंहिंजो बाबो गुस्से पियो ज़बान ते हल अतश ही पर लहीन जो हथ केॾी महिल वारनि में हो कॾहिं चेहरे ते ज़ुल्म पियो करे केॾी महिल किथां ज़ुल्म पियो करे ॾाढी रोई चई बि हया कर हिते न मार हिते त मां बोसा ॾेई ॾेई हुसैन खे पालियो सजा शबीर जे मिठड़े जा मुकाणिया जीअं मौला गुस्ल पियो ॾे इहे बाबे जी कमर ॾिसी लत वाला हथ ई मुंहं ते मातम कई ॿाहिरि पुछंदा भाउ रोई छो थो मौला फरमाए थो ॾिसो इन कमर मुसविदा बाबे जे कमर ते ताज़ियाननि जा कारा दाग लॻल करबला सकीना रोई चवंदी हुई ज़ालिमा जेको बणे मूंखे
जीअं खणी हलण शुरू कयनि मौला जो ॼाणियो बाबा बाबा करे पाए ते चिमड़ी वञो मौला फरमाईंदो भेंडो अचो मां बाबे खे ज़मीन ते रखां थो जेको बणे वणो टई ॼाणियो मथो वेही मुंहं में मातो करे चवंदियूं वाह मोहम्मद वाह अली मौला रोई चवंदो भेण आतका भेण फातिमा जेतिरो वणे कोई तव्हांखे चमाटो हणण वारो नाहे कोई अव्हांजे दुरन खे लाहिण वारो नाहे मुंहिंजो सलाम उन सकीना ते जेका बाबे जे मथां किरी हुए पई सिमर कॾहिं हेॾो तमाच सकीना चाचे खे सॾे चवे पई चाचा चाचा हलिया भाई मार गई थी मौला को ॿुधाऊं ख़बर इमाम हुसैन जे पुॼाए अली वारो मौला खणी हलिया मिलंदा मौला टे दफ़ा बाबे खे घर पहुचाए शबीर जे बचे जा मुकाणिया मौला खणी आया ठहियल ठुकल कबर मिली मौला रोई चवे थो आहे कोई जेको मुंहिंजे बाबे खे दफ़न कराए मिलंदा हिकु दफ़ो मौला करबला ॾे मोह करे चवे थो ॾाढा मुंहिंजे दुखनि जो मारियल बाबो मां दफ़नाइण आयो रोइण वारा जीअं लफ़्ज़ ख़तम थिया हथ मथे आया बछड़ा मूंखे ॾे मां हुसैन हिकु हथ मथे आयो बछड़ा मूंखे ॾे मां तुंहिंजी ॾाढी ज़हरा अली वारो हथ पेरनि खां मथे आया मूंखे ॾे मां हसन जीअं लफ़्ज़ आया सजाद मौला जा कफन जा बंद खुलिया बाक़ी रोई चवंदो बाबा कहिड़ी ॻाल्हि रुआर थी मौला रोई चवंदो बाक़ी ॾाॾी बि आई आहे मुंहिंजो ॾाॾो बि आयो हो बाबो बि आयो आहे ऐं रमीअल अब्बास चाचा गाज़ी आयो रोइण वारो ये पासे खां आवाज़ आयो मां त पहिरें जो वेठल सजाद मुंहिंजा हथ करबला में कटिजी विया जे हथ हुजनि तुंहिंजे गले में तोप न